कराची जे इलाइक़े लांडी जे मानसेरा कॉलोनी में परॾेही जी गाॾी ते आपघाती धमाके जे नतीजे में 2 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त परॾेही शहरी महफ़ूज़ रहिया। पुलिस मूजिबि जंहिं गाॾी खे निशानो बणायो वियो उन में परॾेही सवार हुआ। धमाके वक़्तु फायरिंग कई वई। धमाके में सिक्योरिटी गार्ड सूधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची जे इलाइक़े लांडी जे मानसरा कॉलोनी में परॾींहं जी गाॾी ते आपघाती धमाके नतीजे में 2 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस मूजिबि जंहिं गाॾी खे निशानो बणायो वियो उन में परॾेही सवार हुआ। धमाके वक़्तु फायरिंग पिणु कई वई। धमाके में सिक्योरिटी गार्ड सूधो 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि हिकु दहशतगर्द पाण खे धमाके सां उॾायो ऐं पुलिस जी फौरी कार्रवाई बाद ॿिए दहशतगर्द पुलिस ते फायरिंग कई, जेको जवाबी कार्रवाई में मारिजी वियो। पुलिस मूजिबि धमाके में मारिजी वियलनि जी सुञाणप न थी सघी आहे, पर धमाके में ज़ख़्मी थियल 2 ॼणनि जी सुञाणप 45 वर्ष जे नूर मोहम्मद ऐं लंगर खान जे नाले सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे त धमाके में मारिजी वियल परॾेही गाॾी भरिसां मोटरसाइकिल पिणु मिली आहे। पुलिस मूजिबि वैन में 5 परॾीही सवार हुआ, जेके महफ़ूज़ आहिनि। परॾीहनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। DIG ओभर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु दहशतगर्द गाॾी जे वेझो पहुतो ऐं पाण खे धमाके सां उॾाए छॾियो, जॾहिं त ॿिए दहशतगर्द ते फायरिंग कई। DIG ओभर जो चवणु हो त परॾीहनि सां सिक्योरिटी गार्ड बि दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो कयो, जॾहिं त धमाके जो आवाज़ ॿुधी भरिसां पेट्रोल पंप ते मौजूदु पुलिस मोबाइल मौक़े ते पहुची वई, जंहिं दौरान पुलिस एहलकारनि मुक़ाबिलो कयो ऐं दहशतगर्द खे मारे छॾियो। DIG मूजिबि हमिलो सुबुह 6:50 ते कयो वियो। आपघाती बम्बार जो मथो ऐं जिस्म जा ॿिया हिसा मिलिया आहिनि, जॾहिं त फिंगरप्रिंट ज़रिए ॿिए फायरिंग कंदड़ जी सुञाणप करण जी कोशिश करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर ऐं शजील मेमण वाक़िए जी मज़मत कंदे चयो आहे त फौरी कार्रवाई करे दहशतगर्द जो मनसूबो खाक थी वियो। दहशतगर्द नापाक इदारनि सां कंहिं बि सूरत कामयाब न थियण ॾींदासीं। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़िए जी एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। घरू वज़ीर परॾीही जी सिक्योरिटी ते मुक़रर ज़ख़्मी सिक्योरिटी गार्ड खे बहितर तिबी इमदाद फराहम करण जी बि हिदायत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मानसरा कॉलोनी में धमाके जो नोटिस वरितो ऐं IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर खे उमाणे रिपोर्ट में चयो वियो पुलिस फौरी कार्रवाई करे परॾीहनि महिमाननि खे महफ़ूज़ रखियो ऐं हिकु गार्ड ज़ख़्मी थियो। वॾे वज़ीर IG सिंध खे वाक़िए जी जांच करे फौरी रिपोर्ट ॾियण जी हिदायत करे छॾी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में परॾीही शहरियुनि ते हमले जी सख़्त मज़म्मत कई आहे।